मीरपुर ख़ासि रोड फुरिजे, कराची जा स्ट्रीट ऐं घिटियूं ऐं रोड फुरिजनि, इन खां वधीक बर्बादी कहिड़ी आहे? तव्हां धाड़ेलनि खे ख़तमु न कयो आहे, अहले सिंध मुफ़ाइतो रखो। जी नाज़रीन, जीएसएन महाज जे चेयरमैन रियाज चंचो कराची ईस्ट प्रेस क्लब ते सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध जूं हालतूं हाणे एतिरियूं त ख़राब ऐं बदतर थी चुकियूं आहिनि जो हाणे उहे बयानु करण खां बि ॿाहिरि आहिनि। अगवा, क़तल, फुरियूं हाणे रोज़ जो मामूल बणिजी वियो आहे। कराची में स्ट्रीट क्राइम एतिरो त वधी वियो आहे जो माण्हू घरनि खां ॿाहिरि निकिरण खां ख़ौफ़ज़दा थी विया आहिनि। रियाज चंचो वधीक ॻाल्हाईंदे चयो त पंजाब सिंध जे पाणी ते क़ाबिज़ आहे। हर रोज़ सिंध जो 24,000 क्यूसिक पानी चोरी करे पियो। सरसब सिंध के ज़री मुआशत के तबाह करण जी हिकु गहरी साज़िश आहे। सिंध जे कैनालनि ते फ़ौज खे ज़मीनूं ॾिनियूं वियूं आहिनि। हिन चयो त वाघधणी सिंध जी अवाम खे मुकमल तौर ते तबाह करणु चाहिनि था। अवाम जेकॾहिं सुॼागी न कई त तमामु ख़राबु नतीजा भोगणा पवंदा। रियाज चंचो वधीक चयो त सिंध अंदरि बदमनी प्रिया कुमारी जी बाज़ियाबी ऐं मसइलनि जे हल लाइ ईद खां पोइ जुदोजहद जो ऐलान कंदासीं। हिन चयो त असांजी जीएमसी जी वरसी ते सलाह मशवरे बाद जुदोजहद जो ऐलान कंदासीं, जंहिंमें अदीबनि, दानिशनि ऐं ॿियनि कोऑपरेशन धुरनि सां पिणु सलाह मशवरा कया वेंदा। रिपोर्ट वाहिद सिंधी, सचल न्यूज़, कराची।